नाज़रीन ख़बर मां ताईं शेयर कई पिया जमायत इस्लामी जे सॾ ते फ़लस्तीन जे मुसलमाननि मथां इसराइली फ़ौज जी बर्बरीत ऐं सिंधु दरिया मां तकरारी कैनाल कढण ख़िलाफ़ पूरे मुल्क जी आबादी में बि शटरबंद हड़ताल कई वई। इन हवाले सां तफ़सीलात मालूम कयूं था मियां बख्श जमाली खां। जी मियां बख्श, कहिड़ा तफ़सीलात आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, मां आपखे ॿुधाईंदो हलां। जमायत इस्लामी जे सॾ ते फ़लस्तीन जे मुसलमाननि मथां इसराइली फ़ौज जी बर्बरियत ऐं सिंधु दरिया मां तकरारी कैनाल कढण ख़िलाफ़ पूरे मुल्क जी आबादी में बि शटरबंद हड़ताल कई वई। हड़ताल सबबि मोरो रोड, शाही बाज़ार, फाटक रोड, प्रेस क्लब रोड समेत शहर जा कारोबारी मर्कज़ बंद रहिया। हड़ताल दौरान जमायत इस्लामी अॻुवाणनि पारां हुसैनी चौक ते जलसो पिणु मुनक़िद कयो वियो। जलसे में मज़हबी जमायतुनि ऐं क़ौमपरस्त अॻुवाणनि समेत कारोबारी माण्हुनि शिरकत कई। उन मौक़े ते तारिक जावेद आरई, खैरुद्दीन कुरैशी, शाहिद आरई ऐं ॿियनि ॻाल्हाईंदे चयो त इसराइली फ़ौज फ़लस्तीनियुनि मथां जेका बर्बरियत करे रही आहे उन ते मुस्लमान मुल्कनि जी ख़ामोशी अफ़सोस जोॻो अमल आहे। सभिनी मुस्लमान मुल्कनि खे फ़लस्तीन जी बका लाइ मज़बूत आवाज़ उथारणु घुर्जे। हिननि वधीक चयो त सिंधु दरिया 7 करोड़ माण्हुनि जो जियापो आहे। वफ़ाक़ हुकूमत सिंधु दरिया मां तकरारी कैनाल वारो नोटिफिकेशन जारी करे सिंध जे अवाम मां पखड़ियल बेचैनी ख़त्म कई वञे। जी ठीकु आहे मियां बख्श, तफ़सीलात लाइ महिरबानी।